दोस्तों अॼु जी असांजी वीडियो 7 क्लास जा कुझु जेके मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स आहिनि उन्हनि जे MCQ ते मुश्तमिल आहे। ऐं पहिरीं बि पंहिंजनि मुख़्तलिफ़ वीडियोज़ में ज़िक्र करे चुका आहियां जेके असां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जेके टेस्टूं असां ॾींदा रहंदा आहियूं त उन्हनि में क्लास 7 जी साइंस, क्लास 7 जी मैथ तमामु इम्पोर्टेंट हुननि जी इम्पोर्टेंट हैसियत आहे। न सिर्फ़ु 7 बल्कि 6, 7, 8 टिनी खे जे करे असां हिन जी तयारी कयूं त असांजा जेके मुख़्तलिफ़ इम्तिहान आहिनि उहे जॉब्स जी तयारी जे सिलसिले में उहे काफ़ी हद ताईं कवर थी वेंदा आहिनि। ठीकु आहे न। इंग्लिश त हुअं ई असांखे हिकिड़ी ज़रूरत आहे, इंग्लिश पढ़णी पवंदी आहे, पर उन खां अलावा वॾो पोर्शन माना हिननि में कवर थी वेंदो आहे। ऐं इन सिलसिले में मूं हीअ वीडियो ठाही आहे, कंहिं दोस्ती शेयर कई हुई, मूंखे तमामु सुठो लॻो त छो जो इंग्लिश में बि आहिनि ऐं टेस्टूं अक्सर इंग्लिश में थींदियूं आहिनि त पोइ देरि घणी कोन था कयूं, ॾिसूं था। पहिरियों सेक्शन हुन जेको आहे उन में हिन साइंस जे बारे में कुझु सवाल आहिनि, ॾिसूं था घणा आहिनि। क्वेश्चन नंबर 1 आहे, विच इज़ रिप्रोडक्टिव पार्ट ऑफ प्लांट। जवाबु आहे फ्लावर, माना पैदाइश जो सिस्टम जिते आहे मौजूदु उहो किथे आहे, गुल में हूंदो आहे। विच आर वेजिटेटिव पार्ट्स ऑफ प्लांट। वेजिटेटिव पार्ट्स कहिड़ा आहिनि? रूट्स, स्टम, बर्ड्स, लीव्स। ठीकु आहे। पन, थुड़, ठीकु आहे। बर्ड्स इन में अची विया, पाड़ूं अची वियूं, सभिनि जा वेजिटेटिव पार्ट्स सॼनि था। वट इज़ फंक्शन ऑफ स्टम। स्टम जो कमु कहिड़ो आहे? ठीकु आहे। स्टम थुड़ असीं सिंधी में चवंदा आहियूं थुड़। स्टम बियर्स लीव्स, बर्ड्स, फ्लावर्स एंड फ्रूट्स। सिंपल आहे, इहे टे शयूं लीव, बर्ड्स, फ्लावर्स ऐं फ्रूट इन ते थींदियूं आहिनि। वॉट इज़ फंक्शन ऑफ रूट्स। रूट्स जो कमु कहिड़ो आहे? रूट फिक्सिस प्लांट्स फर्मली इनटू सॉइल, इट एब्सॉर्ब्स वाटर एंड मिनरल साल्ट। रूट माना पाड़ जेका उहा छा कंदी आहे, हिकिड़ो प्लांट खे ज़मीन में ॿिहारींदी आहे मज़बूतीअ सां, ऐं ज़मीन मां अंदरां हेठां जेको आहे उहो ज़मीन जे हेठि तहनि मां मैदनियात ऐं पाणी मथे खणी ईंदी आहे। वॉट इज़ फंक्शन ऑफ लीफ। लीफ जो कमु कहिड़ो आहे? पन जो। लीफ मेक फूड फॉर प्लांट, खाधो ठाहींदो आहे क्लोरोफिल जे ज़रिए ऐं सनलाइट जी मौजूदगीअ में। वॉट इज़ फंक्शन ऑफ रूट हेयर्स। रूट हेयर्स वरी अंदरि पाड़े में अंदरि सनियूं सनियूं जेके तंदूं थियनि थियूं उन्हनि जो कमु कहिड़ो आहे त उहे पाणी खे जज़्ब कंदियूं आहिनि, वधीक डीप हेठि वेंदियूं आहिनि पाणी में ऐं पाणी ज़मीन मां खणी ईंदियूं आहिनि। वॉट इज़ रूट। रूट आहे छा? रूट इज़ अंडरग्राउंड पार्ट ऑफ प्लांट। सिंपल आहे, पाड़ असांखे अंडरस्टूड आहे त हेठि ज़मीन में अंदरि जेको दॿियल पासो हूंदो आहे कंहिं प्लांट जो उहो रूट आहे। वॉट इज़ स्टम। स्टम छा आहे? स्टम इज़ अ पार्ट ऑफ प्लांट विच ग्रोज अबव द ग्राउंड। ठीकु आहे, पाण अॻे क्लियर करे चुका आहियूं त थोरो खे चइबो आहे। वॉट इज़ लीफ। लीफ इज़ अ फ्लैट ग्रीन पार्ट ऑफ प्लांट। ठीकु आहे, पन जी पाण खे ख़बर आहे ऐं पहिरीं बि ज़िक्र कयो आहे त उते जेको आहे सो खाधो ठहे थो। वॉट इज़ स्टोमेटा। स्टोमेटा छा आहे? टिनी होल्स ऑफ लीव्स, पननि में मौजूदु जेके सोराख आहिनि। वॉट इज़ लेमिना। फ्लैट ग्रीन पार्ट ऑफ लीफ, पन जो जेको साओ हिसो आहे। हाउ मेनी पार्ट्स ऑफ फ्लावर। घणा आहिनि कंहिं फ्लावर जा हिसा? कैलेक्स, एंड्रोशियम, कैरोला, गाइनोशियम। कैलेक्स छा आहे? आउटर पार्ट ऑफ फ्लावर। कैरोला छा आहे? कलर्ड पार्ट ऑफ फ्लावर। ऐं एंड्रोशियम छा आहे? मेल पार्ट ऑफ फ्लावर। ऐं गाइनोशियम छा आहे? फीमेल पार्ट ऑफ फ्लावर। हाउ मेनी पार्ट ऑफ एंड्रोशियम। एंड्रोशियम में छा हूंदो आहे? एंथर हूंदो आहे, ॿी फिलामेंट हूंदी आहे। एंथर छा आहे? पार्ट ऑफ एंड्रोशियम विच कंटेन्स पोलन ग्रेन्स। पोलन ग्रेन जिते हूंदा आहिनि उन हिसे खे असां एंथर चवंदा आहियूं। ठीकु आहे न। छाजो हिसो आहे? एंड्रोशियम जो। हाउ मेनी पार्ट्स ऑफ गाइनोशियम। गाइनोशियम जा घणा हिसा आहिनि? स्टाइल, स्टिग्मा, ओवरी। ठीकु आहे, हीअ प्लांट जी हिकिड़ी तफ़सील बि हले। वॉट इज़ ओवरी। ओवरी छा आहे? सोलन बेस्ड पार्ट विच कंटेन ओव्यूल्स। ओव्यूल्स जिते हूंदा आहिनि उते उनखे ओवरी चइबो आहे। ठीकु आहे, रिप्रोडक्टिव सिस्टम जी ॻाल्हि पई हले। वॉट इज़ ओव्यूल। फीमेल सेक्स सेल्स। त माना जेके पैदाइश वारा जेके सेल्स हूंदा आहिनि
जिनसी सेल्स हूंदा आहिनि उनमें हिकिड़ा मर्दाना सेल्स हूंदा आहिनि, हिकिड़ा और फीमेल सेल्स हूंदा आहिनि। असां इंसाननि में बि आहे त वरी जानवर में ईअं थिए थो, वरी प्लांट्स में बि ईअं ई थिए थो। ठीकु आहे। वॉट इज स्टिग्मा? स्टिकी पार्ट विच रिसीव पोलन ग्रेन्स। ठीकु आहे। स्टिग्मा छा आहे? स्टिकी पार्ट जिते पोलन ग्रेन्स जेके आहिनि उहे मौजूदु हूंदा आहिनि। ठीकु आहे। वॉट इज इनफ्लोरेसेंस? Flowers arranged in group. Into how many parts animals' bodies is divided? ठीक है। जानवरनि जी बॉडी जेका आहे हेड ऐं ट्रंक में डिवाइड हूंदी आहे। मथे सॼो को मथे वारो, हेड ऐं हेठि सॼो धड़। सिंधी में बसि ईअं चवंदा आहियूं, सिर ऐं धड़। वॉट इज जॉइंट? जॉइंट छा आहे? अ प्लेस वेयर टू बोन्स मीट, जिते ॿ हॾियूं मिलंदियूं आहिनि त जोड़ हूंदो आहे। सिंधी में असीं जोड़ चवंदा आहियूं। What is elementary canal? Elementary canal छा आहे? A long tube in which food is digested. ठीकु आहे। हिकु डिघी ट्यूब आहे जेका इसोफेगस खां माना मैदे जे मुंहं खां वठी निर्गत खां शुरू थिए थी ऐं वेंदे खाधे जे हज़म करण जो पूरो सिस्टम। ठीकु आहे। उन खे एलिमेंट्री कैनाल चइबो आहे, जंहिंमें लिवर